तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मां सूरत शुअरा जी आयत नंबर 78 खां तिलावत आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़िस्से खे अल्लाह साईं बयान फरमायो ऐं हुकुम फरमाईं त प्यारा तूं इब्राहीम अलैहिस्सलाम जो वाक़ियो पंहिंजी उम्मत खे ॿुधाए तिलावत करे सम्झाए त इब्राहीम अलैहिस्सलाम जी क़ौम उन जो वालिद इब्राहीम अलैहिस्सलाम जी मुखालफ़त पिया कनि। इब्राहीम अलैहिस्सलाम अकेलो अल्लाह रब्बुल जलाल जी तौहीद जा नारा वेठो पियो हणे। हू चवनि पिया त असांजा बातिल माबूद सचा। इब्राहीम अलैहिस्सलाम चवे पियो त ख़ालिस अकेलो अल्लाह सचो। ऐं दलीलनि जे तौर ते अकुली ऐं नकुली तौर ते इब्राहीम अलैहिस्सलाम काफ़िरनि खे लाजवाब करे छॾियो। ऐं हक़ीक़त इहा शइ आहे त भली खणी दुनिया जे अंदरि ॻाल्हियूं केतिरियूं बि इंसान पाण में मिलाए छॾे, पर जेका शइ सची हूंदी आहे उहा सची शइ निर्वार थी करे बीह रहंदी आहे। वक़्ती तौर ते भली दॿिजी वञे, पर बिलाख़िर अवां ॾिसंदा त हली हली करे अवां खे सच जेको आहे आहिस्ता आहिस्ता उभरंदड़ ऐं नज़र अचणु शुरू थी वेंदो। बाद में ॿ माण्हू पाण में विढ़ंदा न, वरी अचानक कंहिंजे होशियारी जे करे खणी उहा ॻाल्हि दॿिजी वञे। कुझु वक़्त खां बाद में हर माण्हू सोचणु शुरू कंदो त यार ॻाल्हि हिन जी सची हुई, असां सम्झूं पिया त हो सचो, पर असल में हीउ सचो आहे। अहिड़े नमूने सां इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम हुननि सां ॻाल्हायो, हुननि सां कलाम कयो ऐं हुननि सां अहिड़ो कलाम कयईं जंहिं कलाम खे अल्लाह पाक क़ुरान मुक़द्दस जे अंदरि जॻह ॾेई करे दुनिया वारनि खे सबक़ ॾिनो। फरमाईंदा अल्लाह खां सवाइ जेके ॿियनि खे सॾनि था उन्हनि जे लाइ उहो ई इब्राहीम अलैहिस्सलाम वारो कलाम वॾो सबक़ आहे। को हुजे जेको इन क़ुरान जे इन आयतुनि खे सम्झे ऐं उन में गौर करे, उन में फ़िक्र करे। जीअं इब्राहीम अलैहिस्सलाम उन्हनि खे चए थो हीअ जिन जी तव्हां इबादत कयो था हल यस्माऊनकुम इज़ तदऊन, तव्हांजी भला ॻाल्हि ॿुधनि था? हुननि वटि को जवाबु कोन हो। या भला तव्हांखे नफ़ो ॾियनि था, तव्हांखे नुक़सानु ॾियनि था? काफ़िरनि वटि को जवाबु कोन हुयो। त अॼु बि अवां जेकॾहिं बातिल माबूदनि खे पुकारण वारनि खे तव्हां चवंदा त बाबा हे जो तव्हां हिन भया क़बर खे, हिन दड़े खे, हिन बुंड खे, हिन जानवर खे या हिन लकड़े खे, जिन खे बि तव्हां हथ ॿधियूं बीठा आहियो, भला इहे तव्हांजी मदद कनि था? त अॼु बि बातिल तव्हांखे बजाए इन जे जो तव्हांखे को दलील ॾिए त हा बाबा मदद कनि था, फलाणो मूंखे पुटु ॾिनई या मां हीअं, सवाइ हिन कूड़नि जे ठॻियुनि जे। जीअं चवंदा आहिनि त फलाणी माईअ खे जेको आहे औलाद न पई ॼमे, पोइ चौको रातियुनि जो वञी जेको आहे कलंदर जे हिन नगरी ते वञी टिकी त पुटु जेको आहे फतको ॾेई ॿाहिरि। इहो दलील न आहे। इन में त पोइ माण्हू केतिरियूं ॿियूं ॻाल्हियूं बि चई सघंदियूं। इहो दलील न आहे। इहा अकुल खे बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे जो पंहिंजो घर छॾे रन वञी ॿिए हंधि रहे त वरी हुनखे ॿार बि ॼमे। ऐं अहिड़े नमूने सां इब्राहीम अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो त हे तव्हांखे नफ़ो या नुक़सानु ॾियनि था? त उन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जो जवाबु न हुयो। जीअं अॼोके वक़्त में बि अवां बातिल खे चवंदा त बाबा हिन खे जो तव्हां हथ ॿधो था कहर पियो अलाह खे छॾे, हिन तव्हांजी कहिड़ी मदद कई आहे? तव्हांखे छा चवंदा? वञ पिया, हे त गुस्ताख़ आहे, हे त आल बैत खे मञे कोन थो, हे त जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुस्ताख़ आहे, या हे फलाणो। अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम हाणे ॻाल्हि हिकिड़ी जवाबु ॾियो, काॾे मोहम्मद जो काॾे टंडोल जा, ॻाल्हि हिकिड़ी जवाबु ॾियो। बाबा तूं जो हिन खे मञे थो, हिन खे मञणु त हाणे असां वटि बि आहे त बाबा जेके हक़ वारा वली आहिनि, अलाह जा बुज़ुर्ग आहिनि, उहे पोतल बाना आहिनि, जन्नती आहिनि। पर हे जेके लकड़ा, इहे कंडा, इहे क़बरूं, इहे शयूं, इहे तव्हांखे के नफ़े नुक़सान जो मालिक आहिनि? तव्हांखे नफ़ो नुक़सान ॾियनि थियूं? त बजाए हिन जे जो हुनजो को दलील ॾियनि था हा बा नफ़ो नुक़सान ॾियनि थियूं, फलाणो क़ुरान जो दलील, को हदीस जो दलील, या मोहम्मद मुस्तफ़ा जो दलील, या साहबा ई कंदा हुया, या आल बैत भला इहो कंदा हुया अहिड़ो अमल। उन वक़्त में बि भला आल बैत त बाद में अलाह खे प्यारा थिया, पर उन खां अॻु में बि अंबिया जूं क़बरूं त हुयूं न, सवाल अंबिया जूं क़बरूं हुयूं। मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन दुनिया तां रेलत करे विया त उन खां पोयां को साहबी, को आल बैत, कंहिं जेको आहे पंहिंजे वॾे खे सॾियो हुजे त साईं मां मुसीबत में आहियां, वारो कर कोट ॾियां, मुंहिंजी मदद कजाए, अहिड़ो मिसाल कोन्हे। बल्कि उहे बि इहो चवंदा, जेकॾहिं तव्हां उन्हनि खां ॻाल्हाईंदा त उहे चवंदा त वञ हे त वॾो को गुस्ताख़ आहे, न जेको आहे मोह न मोहंडो। त अहिड़े नमूने सां उन वक़्त बि इब्राहीम अलैहिस्सलाम जॾहिं ॻाल्हायो त काफ़िरनि जो जवाबु कोन हुयो। उन्हनि चयो त वजदना आबाना, बसि असां अबंदारनि खे ॾिसूं पिया त उहे अहिड़ो कारो मोह कंदा हुआ त असां बि उहा का दांगी खणी पंहिंजे मुंहं सां मलियूं था, ॿियो को दलील कोन्हे। इब्राहीम अलैहिस्सलाम जॾहिं ॾिठो त हे जेके आहिनि कूड़ हणनि था, इब्राहीम अलैहिस्सलाम चयो त बाबा ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां बातिल माबूदनि खे मञो था न, मां तव्हां खां बेज़ारी जो ऐलान थो कयां, मुंहिंजो जेकॾहिं माबूद आहे त अकेलो रब्बुल आलमीन आहे। फरमाईंदा फइन्नहुम अदुव्वुन ली, जिन बि बातिलनि खे तव्हां सॾियो था इहे सभु तव्हां दुश्मन आहियो, मुंहिंजो दोस्त आहे त रब्बुल आलमीन मुंहिंजो दोस्त आहे।
मां इन्हनि सभिनी जी मुखालफ़त थो कयां इबादत में मुखालफ़त आहे इबादत में मञण न मञण में मुखालफ़त न आहे असां सवाल जे करे कयूं इबादत में बाबा हिननि जी इबादत तव्हां छो था कयो त हो वरी जवाबु ॾींदा तव्हां मञो ई कोन था मञण ऐं न मञण जी ॻाल्हि ई कोन्हे ॻाल्हि आहे इबादत करण न करण जी इबादत ख़ासो आहे अलाह जी ज़ात जो मञण जे लाइ त काइनात जे अंदरि हे सिज चंड ऐं ही वण टिण इहे सभु जेके आहिनि हक़ीक़तूं आहिनि असां मञूं था इहे जेके आहिनि हक़ीक़तूं आहिनि दुनिया जूं अहिड़े नमूने सां जेके अलाह जा वली आल बैत किराम साहब किराम जेके बि अलाह जा प्यारा बाना उहे जन्नती आहिनि इहो आहे मञणु ऐं ॿियो आहे उन्हनि जी इबादत करणु ॿिनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे हिकु आहे मञणु ॿियो आहे इबादत करणु मञूं सभिनीनि खे त इबादत ख़ालिस अलाह जी ज़ात जी सिर्फ़ु इन ॻाल्हि खे वाज़िह करणो आहे हिते जेकॾहिं सवाल कर त तव्हां हिन जी इबादत छो था कयो चवंदा मञी कोन्हे सवाल हिकिड़ो जवाबु हूंदो त अहिड़े नमूने सां इब्राहिम अलैहिस्सलाम चयो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे तव्हांखे नफ़ो नुक़सान बि नथा ॾियनि तव्हां वटि पाण वटि ई जवाबु कोन्हे हो जो पाण हुननि खे रस्ते सां ॿधी बीहारे त उहो तव्हांखे छा नफ़ो नुक़सान ॾींदो उहो पंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक न आहे अहिड़े नमूने सां इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं ॾिठो इब्राहिम अलैहिस्सलाम चयो यार मां त तव्हां खां बेज़ारी जो ऐलान थो कयां मुंहिंजो जेकॾहिं दोस्त ऐं मुंहिंजो महबूद आहे त उहो रब्बुल आलमीन आहे ऐं अॻिते वरी इब्राहिम अलैहिस्सलाम वारे वारे सां पंहिंजे रब जूं ख़सलतूं ऐं सिफ़तूं बयानु करणु फरमायूं साईं भला कहिड़ियूं सिफ़तूं हिननि डंडनि में हिननि क़बरुनि में हिननि दड़नि में हे जेके अलाह खां सवाइ जिन बातिल महबूदनि खे सॼो था हिननि में त का सिफ़त तव्हां बयानु न करे सघिया तव्हांजे नफ़े नुक़सान जा मालिक न आहिनि अचो त भला अलाह खे ॾिसो अलाह कहिड़ो असांखे नफ़ो नुक़सान ॾिनई फरमाईंदा अचो त अलाह पाक जूं सिफ़तूं इब्राहिम अलैहिस्सलाम बयानु फरमायूं फरमाईंदा अल्लज़ी ख़लक़नी फहुव यहदीन फरमाई यारो तव्हां त पंहिंजी जाइ ते पूरी काइनात खे पैदा करण वारी ज़ात मुंहिंजे अलाह जी अहिड़ो दलील तव्हां ॾेखारियो पंहिंजे महबूदनि जे बारे में काफ़िर भी मञींदो त काइनात खे पैदा करण वारी ज़ात अलाह जी फरमाईंदा काइनात खे बि अलाह पैदा कयो इन मुशरिक खे बि अलाह पैदा कयो इन मुवाहिद खे बि अलाह पैदा कयो अल्लज़ी ख़लक़नी फहुव यहदीन फरमाई त जंहिं अलाह मूंखे पैदा करणु फरमायो फहुव यहदीन पोइ वरी उन ई अलाह मूंखे हिदायत ॾियणु फरमाई वल्लज़ी हुव युतइमुनी वरी ॿी सिफ़त मुंहिंजे अलाह जी फरमाई त जॾहिं बुखायल हूंदो आहियां त युतइमुनी मूंखे ताम खाराइण वारी ज़ात मुंहिंजे अलाह जी ऐं फरमाई त उञायल हूंदो आहियां वयस्कीन ऐं पाणी पीआरण वारी ज़ात बि मुंहिंजे अलाह जी ये खसरतूं आहिनि अलाह पाक जूं अहिड़ियूं खसरतूं के बातिल महबूद में आहिनि खाधो खाराए ॾेखारे पाणी पीआरे ॾेखारे पैदा करे ॾेखारे कंहिं शइ खे मखे बि पैदा करे नथा सघनि अल्लाह क़ुरान वज़ात फरमाईंदा व इज़ा मरिदतु फहुव यशफीन इब्राहिम अलैहिस्सलाम चयो यारो जॾहिं मां बीमार थींदो आहियां बीमारी खां शिफ़ा ॾियण वारी ज़ात बि मुंहिंजे अलाह जी अञा छा खपे फरमाईंदा बीमार थींदो आहियां त बीमारियुनि खां शिफ़ा ॾियण वारी ज़ात बि मुंहिंजे अलाह जी वरी अञा चोथीं जॻह ते फरमाई वल्लज़ी युमीतुनी सुम्मा युहयीन फरमाई त जॾहिं मौत जो वक़्तु ईंदो आहे त हिन हयातीअ खां मौत जे अंदरि सुम्हारण वारी ज़ात बि मुंहिंजे अलाह जी वरी आख़िरत जे अंदरि वरी ॿीहर ज़िंदगी ॾियण वारी ज़ात मुंहिंजे अलाह जी वल्लज़ी अतमाउ अन यग़फिर ली फरमाई जॾहिं मां पंहिंजे अलाह खां गुनाहनि जे बख़्श जी उम्मीद रखां थो त मुंहिंजो अलाह अन यग़फिर ली ख़तीअती यौमद्दीन मुंहिंजो अलाह क़यामत जे ॾींहुं जेको इतिसाब थींदो उन जे गुनाहनि खे बख़्शण वारी ज़ात बि मुंहिंजे अलाह जी यौमद्दीन क़यामत जे ॾींहुं रब्बि हब ली चार सिफ़तूं बयानु फरमाई अलाह पाक जी ज़ात जूं वरी इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ थो करे अलाह पाक खां ए मुंहिंजा अलाह रब्बि हब ली हुक्मा जॾहिं बि काइनात जे अंदरि इंसान कंहिं शइ में फतह हासिल कंदो आहे न त शुक्राने जे तौर ते वरी अलाह पाक जी तरफ़ रुजू कंदो आहे नुक़सान जी हालत में बि इंसान अलाह पाक जी तरफ़ रुजू करे तकलीफ़ जे वक़्त में ऐं वरी जॾहिं ख़ुशी मिले नेमत मिले अलाह पाक जे तरफ़ खां त उन नेमत जे वक़्त में बि अलाह पाक जे तरफ़ रुजू करे इहा असुल आहे अलाह पाक जी इबादत बंदगी न खे चइबो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम ख़सलतूं ॿुधाई जॾहिं ॾिठई त काफ़िर जेको आहे लाजवाब थी वियो काफ़िर खे जवाबु कान ईंदो काफ़िर चवंदो छा त मूं वारो पुंड बि मूंखे शिफ़ा ॾींदो उहो चवंदो छा त मूंखे जॾहिं बुख लॻंदी आहे त हे मूं वारो डंडो जेको आहे मूंखे शिफ़ा ॾींदो आहे या जानवर जेको आहे मूंखे पाणी पीआरे चवंदो अंधो बि न चवंदो ईअं ये खसलतूं अल्लाह पाक जूं फरमाईंदा रब्बि हब ली हुक्मन व अलहिक़नी बिस्सालिहीन ए मुंहिंजा अल्लाह मूंखे हिकमत अता फरमा ऐं मूंखे सालिहनि सां गॾाइण फरमाए तंहिंजे करे इब्राहिम अलैहिस्सलाम जी हिन दुआ जे करे पंहिंजे माहौल खे इंसान मटाए जेको माहौल मटाईंदो न उन माहौल जे मटाइण जे करे उनजे मथां वॾो फ़र्क़ु पवंदो अथव जीअं मां ॾिसंदा त हिते माण्हू आमतौर ते नमाज़ूं पढ़ंदो रहे भली या बेनमाज़ी हुजे पर जेकॾहिं जमात जे अंदरि वञी करे वक़्तु लॻाईंदो न त हुनखे सुनत रखण जी बि तौफ़ीक़ मिलंदी ऐं नमाज़ जे अंदरि पाबंदी करण जी जमात सां तौफ़ीक़ मिलंदी छाजे करे उते माहौल थो मिले नंढो छोकिरो हूंदो तव्हां हुनखे स्कूल में छॾियो त स्कूल में छॾण जे करे हुनजूं आदतूं अहिड़ियूं थींदियूं जंहिं आदतुनि मां तव्हां बेज़ार थींदा उनखे वरी साॻो वरी खणी करे मदरसे जे अंदरि छॾियो साॻो पीउ जो अदीब बणिजी वेंदो अदब करण वारो बणिजी वेंदो घर में तव्हां हुनजे अंदरि रहमत वारियूं ऐं बरकत वारियूं सिफ़तूं ॾिसंदो छाजे करे माहौल हुनखे क़ुरान वारो मिलंदो
अवां इहो नोट करे ॾिसो, असां बि पंहिंजी औलाद खे नोट कंदा आहियूं। जेसि ताईं औलाद स्कूल में पढ़े थी त हुन वक़्त में उहे माना अहिड़ियूं हरकतूं, अहिड़ा हुननि जा अदब, अहिड़ा हुननि जा रवैया जो पीउ मां माइंड कंदुमि हिनखे त औलाद खे त फज़ीलत ई कोन्हे, किथां थो सिखी अचे स्कूल में। पर वरी उनखे तव्हां साॻियो खणी करे क़ुर जे माहौल जे अंदरि उछलायो त आहिस्ते आहिस्ते हुनजे अंदरि वरी फ़र्क़ु अचे। सिबग़त अल्लाह व मन अहसन मिन अल्लाह, अल्लाह जो रंग जॾहिं लॻंदो न, क़ुर जो रंग जॾहिं लॻंदो, तव्हां ॾिसंदा त स्कूल ऐं क़ुर वारे रंग जे अंदरि ज़मीन आसमान जो तव्हांखे फ़र्क़ु महसूसु थींदो। ज़मीन आसमान जो तव्हांखे फ़र्क़ु महसूसु थींदो ऐं तव्हां पोइ पाण जेको रियलाइज़ कंदो त वाक़ई अल्लाह जे क़ुर जो रंग ई पंहिंजो। सो इन जे करे फरमाईंदा, क़ुर फरमाईंदा रब्बि हबली हुक्मा व अलहिक़नी बिस्सालिहीन। तंहिंजे करे आहे न त चवंदा आहिनि त माहौल जो मिसाल लोहार जी भठी वांगुरु आहे। जेकॾहिं तव्हां लोहार जी भठी ते वेंदा, भली खणी तव्हां चिणकूं न बि लॻनि, हदीस में अचे थो त उन जूं जेके आहिनि तव्हांखे धुओं त ज़रूरु नक ते पहुचंदो, भठीअ जो धुओं त ज़रूरु नक ते पहुचंदो, उनजी धप पहुचंदी। ऐं जेकॾहिं तव्हां अतार जे दुकान ते वेंदा त लाज़मन उन जी ख़ुशबू जो असरु तव्हांजी तबियत ते, तव्हांजे नक ते पहुचंदो। ही जेके आहिनि दुनिया जा अतार जूं महफ़िलूं आहिनि, ही अल्लाह तबारक व तआला जूं महफ़िलूं आहिनि। इन्हनि महफ़िलनि जे अंदरि इन्हनि क़ल्ब खे, दिलि खे सुकून मिलण वारी इहा जेका आहे ग़िज़ा अल्लाह पाक जे तरफ़ खां क़ुर जी सूरत में अता थी। फरमाईंदा वजअलनी लिसान सिदक़िन फिल आखिरीन, ए मुंहिंजा अल्लाह मूंखे सचनि वारी ज़बान अता फरमाए। वजअलनी मिन वरसति जन्नतिन नाईम, मुंहिंजा अल्लाह मूंखे नेमतुनि वारे बाग़नि जो वारिस बनाइण फरमाए। ए मुंहिंजा अल्लाह मूंखे जन्नत नाईम अता फरमाए। जन्नत घुरण बि इब्राहिम अलैहिस्सलाम जी सिफ़त आहे, सुन्नत आहे। फरमाईंदा वग़फिर लि अबी इन्नहु कान मिनल ज़ालिन, ए मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे अबे खे बख़्शण फरमाए। इन्नहु कान मिनल ज़ालिन, फरमाईंदा इहो मुंहिंजो अबो गुमराहनि जे लाइन में हलियो वियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरंदो रहियो, पर रब जे तरफ़ खां उन जे लाइ हिदायत लिखियल न हो, पाण बि मुतवजह न पियो थिए। रब उन्हनि खे, इब्राहिम अलैहिस्सलाम जे पीउ खे पीउ हुजण जे बावजूदि जहन्नम जो बल बणाइण फरमायो। वला तुख़्ज़िनी यौम युबअसून, ऐं वरी इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ थो करे, ए मुंहिंजा अल्लाह आख़िरत जे अंदरि मूंखे ख़्वार न करणु फरमाए जाए। यौम ला यनफ़उ मालुन वला बनून, उहो अहिड़ो ॾींहुं हूंदो जंहिं ॾींहुं न माल कमु ईंदो न औलाद कमु ईंदी। क़ुर फरमायो। ऐं इहा वॾी अहम पॉइंट अथव, यानी उन वक़्त में न माल कमु ईंदो न औलाद कमु ईंदी। दुनिया जे तख़्ते ते इंसान ॾींहं राति माल जे अंदरि पंहिंजी ज़िंदगी सरफ़ करण वारा इंसान, सोच इहो माल तोखे आख़िरत में कमु न ईंदो, इहो माल तोखे आख़िरत जे अंदरि कमु न ईंदो। इहो माल बल्कि हिन माल जो तोखे हिसाब किताब ॾियणो पवंदो। जेतिरो माल इंसान जे अंदरि वधंदो वेंदो, ओतिरो आख़िरत जे अंदरि हिसाब किताब बि वधंदो। ऐं औलाद बि आख़िरत में कमु न ईंदी। हा, उन वक़्त में माल कमु ईंदो जेको माल अल्लाह जे नाले ते ॾिनो, जेको माल अल्लाह जे नाले ते ॾिनो हुजे, अल्लाह जे नाले ते जंहिं माल खे सदको कयो हुजे, ख़ैरात कयो हुजे, ऐं जंहिं माल खे रब जे नाले ते क़ुर्बान कयो हुजे, असुल जेको आहे उहो माल आख़िरत जे अंदरि कमु ईंदो। फरमाईंदा वला बनून, ऐं इहा औलाद बि आख़िरत जे अंदरि तव्हांखे कमु न ईंदी। हा, उहा औलाद कमु ईंदी जेका नेक ऐं सालिह हुजे। फरमाईंदा इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, हा आख़िरत जे अंदरि जेके क़ल्ब सलीम हूंदा, यानी जेके नेक ईमानदार हूंदा, उहे जेके अल्लाह पाक वटि कामयाब थींदा। व उज़लिफ़तिल जन्नतु लिल मुत्तक़ीन, ऐं फरमाईंदा वेझो कयो वेंदो जन्नत खे परहेज़गारनि जे लाइ। व बुर्रिज़तिल जहीम लिल गावीन, ऐं फरमाई जहन्नम खे तयार कयो वियो आहे गुमराहनि जे लाइ। वक़ील लहुम अयन मा कुंतुम ताबुदून, मुशरिकनि खे चयो वेंदो यार तव्हांजा माबूद काथे आहिनि जिन खे तव्हां दुनिया में सरींदा हा। मिन दूनिल्लाहि, अल्लाह खे छॾे करे। हल यंसुरूनकुम औ यंतसिरून, छा उहे बातिल माबूद तव्हांजी मदद करे सघनि था या तव्हां उन्हनि खां मदद घुरी सघो था। फकुबकिबू फीहा, उन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जो जवाब न हूंदो, पोइ ऊंधो करे फीहा इन जहन्नम जे अंदरि, वलगाबून गुमराहन खे इन जहन्नम जे अंदरि उछलायो वेंदो। वजुनूद इब्लीस अजमाऊन, इन्हनि इंसाननि सां गॾु उन्हनि खे गुमराह कंदड़ इब्लीस ऐं उन्हनि जे लश्करनि खे बि जहन्नम जे अंदरि सभिनीनि खे उछलायो वेंदो। क़ालू वहुम फीहा यख़्तसिमून, फरमाईंदा उहे चवंदा वहुम फीहा, इहो ई जहन्नम अथव जंहिं जहन्नम जे बारे में, इहो क़यामत जो ॾींहुं अथव जंहिं जे बारे में तव्हां दुनिया में विढ़ंदा हुया। तल्लाहि इन कुन्ना लफ़ी ज़लालिम मुबीन, काफ़िर उन आख़िरत जे अंदरि चवंदा अल्लाह इन क़ुर खे निशानी इन जे करे बनाइण फरमायो जो आख़िरत वारा वाक़िया अल्लाह पाक में इंसान खे ॿुधाइण थो फरमाए। इन खां वधीक को आसान पेपर न आहे थींदो जंहिंजो नतीजो अल्लाह पाक अॻु में ई क़ुर में ॿुधाइण फरमाए। मुस्लमान जे लाइ इन खां वधीक नेमत कहिड़ी आहे? अल्लाह पाक आख़िरत जा वाक़िया ॿुधाए थो। आख़िरत वाक़िअ न आहे थी, पर अल्लाह पाक अॻु में थो ॿुधाए थो हिन मामले सां अहिड़ो मामिलो कयो वेंदो, हिन सवाल जो जवाबु हीअ अथव, हिन अमल जो नतीजो हीअ अथव। हाणे इंसान जी मर्ज़ी आहे त इंसान क़ुर ते यकीन करे या पंहिंजे इन्हनि अबनि ॾाॾनि वारे कौल ते या पंहिंजे धुकड़नि ते माण्हुनि जे चवण ते यकीन करे।
उन वक़्त में काफ़िर चवंदा अखियुनि सां ॾिसंदा न जहन्नम में था वञो चवंदा त इन कुन्ना अल्लाह जो कसम इन कुन्ना लफ़ी ज़लालिम मुबीन यार असां त वॾा गुमराह हुयासीं लफ़ी ज़लाल चिट्टा गुमराह हुयासीं पंहिंजे लाइ चवंदा चिट्टा गुमराह अल्लाह क़ुर में अॻु में ॿुधायो इद नुसव्वीकुम बिरब्बिल आलमीन असां त ॿियनि बातिल मबूदनि खे रब्बुल आलमीन जो शरीक बणायोसीं काथे रब्बुल आलमीन काथे ये बातिल मबूद जिन जी का हैसियत न पाण मखलूक आहिनि वमा अज़लना इल्ला अल मुजरिमून असां के मुजरिमन गुमराह कयो फमा लना मिन शाफिईन हाणे अॼु छा कयूं दुनिया में जेकॾहिं कुझु थींदो हुयो भला कंहिंखे चवंदासीं इलाज कंदा हुयासीं मिनतू कंदा हुयासीं को कमु ईंदो अॼु त को सिफारिश करण वारो ई कोन्हे अॼु को सिफारिश करण वारी कोन्हे दुनिया में इंसान काथे फासंदो काॾो न काॾो रस्तो कढी भॼ डुक करे रस्तो कढंदो आख़िरत जे अंदरि का सिफारिश न हूंदी उते अमल सालिह हुनखे कमु ईंदो इल्ला लज़ीना आमनू व अमिलू सालिहात जिन ईमान आंदो अमल सालिह करे आया त उन्हनि जे लाइ जन्नत नाइम आहे बाक़ी जिन ईमान न आंदो अमल सालिह न करे आया त उन्हनि जे लाइ का सिफारिश कमु न ईंदी जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम नबी आहे उलुल अज़म पैगंबर आहे अल्लाह जे रसूल अल्लाह जे क़ुर अक्सर इब्राहिम अलैहिस्सलाम जा वाक़िआ ॿुधाइण फरमाया पर जॾहिं उनखे हिदायत नसीब न थी त इब्राहिम अलैहिस्सलाम जी सिफारिश बि कमु कोन ईंदी जहन्नम जे अंदरि क़ुर त बाक़ी असां जी छा औकात आहे इंसान जी जेको कंहिं सिफारिश जे आसिरे ते वेठो हुजे आख़िरत में फलाणो वेठो असांजे लाइ फरमाई त इन्हनि मुजरिमनि असांखे गुमराह कयो फमा लना मिन शाफिईन असांजे लाइ त अॼु को सिफारिशी बि कोन्हे वला सदीक़िन हमीम न को सचो दोस्त असांखे अॼु कंदो हुजे फलौ अन लना करतन फनकून मिनल मुमिनीन उते चवंदा आख़िरत में हाय अफ़सोस हाणे असांखे दुनिया में मोटायो वञे त असां ईमानदार थी वेंदासीं अल्लाह अॻु में इहो वाक़ियो ॿुधायो ताकी आख़िरत जे अंदरि अफ़सोस थियण खां अॻु में दुनिया में सबक़ वठी करे अॻु में ईमानदार थी करे हलूं ताकी हमेशह जे अज़ाब खां इंसान बची पवे फरमाईंदा इन फी ज़ालिक लआया इन क़ुर जे अंदरि वॾियूं अल्लाह पाक निशानियूं बयान फरमायूं वमा कान अक्सरुहुम मुमिनीन अल्लाह फरमाए त अक्सर माण्हू ईमान नथा आणनि अल्लाह खे ख़बर आहे अक्सर माण्हू ईमान नथा आणनि उहे मज़ाक़ था सम्झनि का ॻाल्हि ई कोन्हे وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ फरमाईंदा तुंहिंजो अल्लाह तव्हां ॾिसो त इब्राहिम अलैहिस्सलाम रब फरमायो त प्यारा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो रब ज़बरदस्त बि आहे रहमत कंदड़ आहे अल्लाह पाक जे इन कौलनि खे रब जे हुक्म खे का जेको इंसान सम्झी करे अमल करे अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि